अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा, ठीकु ठाक हूंदा। जीअं त मुंहिंजे चैनल अख़्तियार अली टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। जीअं त बिना देरि जे वीडियो खे शुरू कयूं था। अॼु असां वीडियो सिंध जे बाबति मालूमात वठंदासीं। वीडियो में सिंध जे गादी हंधि कराची आहे मुख्य शहर। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काऊं, शिकारपुर, दादू वग़ैरह। पखड़ 14,915 84 किलोमीटर, जीअं त 52,487 मील। आदमशुमारी 2015 5,37,37,390 आहे। वॾे में वॾो शहर कराची आहे। वॾे में वॾो ज़िलो कराची आहे। ॿोलियूं उर्दू, सिंधी, बलोची, सराइकी, बिरोही वग़ैरह। आदमशुमारी में वाध जी शरह 2.80%। तालीम जी शरह 52.33%। मुख्य फसल चांवर, कणक, कपह, कमद, सब्जियूं वग़ैरह। वॾे में वॾो दरियाए सिंध। वॾे में वॾी ढंढ मंछर ढंढ। वॾे में वॾी जबली चोटी करथल जबल। सरहदूं उत्तर पंजाब, ओलह बलोचिस्तान, ओभर हिंदुस्तान, ॾखण अरबी समुंड, ओलह बलोचिस्तान। जीअं त सिंध जा ज़िला ही आहिनि: कराची सेंटर, सखर, कैरपुर, बेनज़ीराबाद, नवाबशाह, घोटिकी, नौशरो, फेरोज़, हैदराबाद, टंडवाला यार, टंडो मोहम्मद खान, मटियारी, दादू, जामशोरो, ठट्टो, बदीन, लाड़काणू, कंबर, शहजादकोट, जकमाबाद, कशमोर, शिकारपुर, मीरपुर खास, सोनगढ़, उमरकोट, थरपारकर, कराची ॾखण, कराची ओलह, कराची ओभर, मलीर, कोरंगी, सिजावल। जी हाँ नाज़रीन, हे हुई को सिंध जे बाबति कुछ ज़रूरी ऐं मालूमात। मुंहिंजे चैनल अख़्तियार डायरी खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो। इन सां इहो थींदो, अव्हां ते हर नओं वीडियो अव्हां जल्दी में पहुची सघंदो।